केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 4 हिस्सो 4 नामियाती मुरक्कबन जा ज़रिया सोर्सेज ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स आऊं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आऊं आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीका अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि सोर्सेज ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स जिन में असां पढ़ंदासीं पेट्रोलियम नेचुरल गैस प्लांट्स ऐं सिंथेसिस इन लेबोरेटरी ही टे ज़रिया अॼोके वीडियो लेक्चर में पढ़ंदासीं पेट्रोलियम नेचुरल गैस प्लांट्स ऐं चोथों आहे हथरादू तरीक़ो लेबोरेटरी में नामियाती मुरक्कबनि जी तयारी पंजो जेको असांजो सोर्स हुयो ऑर्गेनिक कंपाउंड्स जो कोल उहो असां अॻे वीडियो लेक्चर में पढ़ी आया आहियूं पेट्रोलियम Petroleum, a thick flammable yellow to black mixture of gases, liquid and solid hydrocarbons. पेट्रोलियम गैसुनि पाणियाठ ऐं सख़्त हाइड्रोकार्बन्स जी घाटी बाहि पकड़ींदड़ फिके खां कारंग जी मिलावट आहे that occurs naturally beneath the earth surface जेका फितरी तौर ते ज़मीन जे हेठां असांखे हासिल थिए थी and can be separated into fractions including natural gas, gasoline, naphtha, kerosene, fuel and lubricating oils, paraffin wax and asphalt. इन पेट्रोलियम खे असां फ्रैक्शनल डिस्टिलेशन जे ज़रिए खोड़ सारनि जुज़नि में अलॻि अलॻि कंदा आहियूं मिसाल जे तौर ते नेचुरल गैस गैसोलिन नेफ्था केरोसिन फ्यूल लुब्रिकेटिंग ऑयल वग़ैरह वग़ैरह एंड इज़ यूज्ड एज रॉ मटीरियल फॉर अ वाइड वेराइटी ऑफ डेरिवेटिव प्रोडक्ट्स ऐं इन पेट्रोलियम खे असां खाम माल तौर ते इस्तेमालु कंदे खोड़ सारियूं ॿियूं प्रोडक्ट्स पिणु इन मज़ा तयारु कंदा आहियूं द वर्ड पेट्रोलियम कम्स फ्रॉम द लैटिन पेट्रा मीनिंग रॉक एंड ओलियम मीनिंग ऑयल पेट्रोलियम जो जेको लफ़्ज़ आहे उहो लातीनी ॿोली जे ॿिनि लफ़्ज़नि मां ठहियो आहे पेट्रा ऐं ओलियम पेट्रा जो मतिलबु आहे रॉक ऐं ओलियम जो मतिलबु आहे ऑयल यानी पथरनि मां हासिल थींदड़ तेल फ्रैक्शनल डिस्टिलेशन जंहिंजे बारे में असां ॻाल्हि कईसीं त पेट्रोलियम खे फ्रैक्शन्स में टोड़ियो वेंदो आहे त जीअं मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स हासिल करे सघूं इन अमल खे असां चऊं था फ्रैक्शनल डिस्टिलेशन Fractional distillation is a process by which components in a chemical mixture are separated into different parts called fractions according to their different boiling points. Fractional distillation जो मतलब आहे fractions यानी जुज़न या भाङनि में टोड़ण ऐं इन्हनि जुज़न या भाङनि खे उन्हनि जी मुख़्तलिफ़ बॉइलिंग पॉइंट्स ते अलॻि अलॻि कयो वेंदो आहे मिसाल जे तौर ते हेॾां असां क्रूड ऑयल हिकिड़े क़िस्म जी मिलावट आहे जीअं पेट्रोलियम उहा असां दाख़िल कंदासीं इनखे असां हीट कंदासीं इहो टेम्परेचर मथे हलण सां घटिजंदो वेंदो आहे मथां मथां ॾिसो त रिफाइनरी गैस थी मिले 20 डिग्री सेंटीग्रेड ते ऐं 70 डिग्री सेंटीग्रेड ते पेट्रोल थो मिले नेफ्था थो मिले 120 डिग्री सेंटीग्रेड ते केरोसिन ऑयल थो मिले 180 डिग्री सेंटीग्रेड ते ईअं 260 ते 300 ते 350 डिग्री सेंटीग्रेड ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ्रैक्शन्स यानी भाङा मिलनि था इहे सभई फ्रैक्शन्स गॾु कंदासीं त असांखे हिकिड़ी मिलावट मिलंदी जंहिंखे चऊं था असां पेट्रोलियम इहो क्रूड ऑयल आहे जंहिंजी फ्रैक्शनल डिस्टिलेशन थी थिए त उहो फ्रैक्शन्स में टुटे थो फ्रैक्शनल डिस्टिलेशन इज़ यूज्ड टू प्यूरिफाई केमिकल्स फ्रैक्शनल डिस्टिलेशन खे कीमियाई मादनि खे ख़ालिस बणाइण लाइ इस्तेमालु कबो आहे एंड आल्सो टू सेपरेट मिक्सचर्स टू ऑब्टेन देयर कंपोनेंट्स ऐं इन लाइ बि इस्तेमालु कबो आहे त जीअं मिलावटुनि खे उन जे जुज़नि में अलॻि अलॻि कजे या धार धार कजे पेट्रोलियम खां पोइ असां वटि नामियाती मुरक्कबनि जो टियों जेको ज़रियो आहे उहो आहे नेचुरल गैस इट इज़ अ मिक्सचर ऑफ लो मॉलिक्यूलर मास हाइड्रोकार्बन्स नेचुरल गैस या कुदरती गैस घटि मॉलिक्यूलर वज़न वारनि हाइड्रोकार्बन्स जी मिलावट हूंदी आहे द मेन कंपोनेंट अबाउट 85% इज़ मीथेन हिन में नेचुरल गैस में 85% मीथेन गैस हूंदी आहे along with other gases मीथेन गैस सां गॾु ॿियूं गैसूं बि मौजूदु हूंदियूं आहिनि जीअं ईथेन प्रोपेन ऐं ब्यूटेन its origin is similar to that of coal and petroleum नेचुरल गैस जो बुनियाद या उन जी पैदावार कोल ऐं पेट्रोलियम वांगुरु साॻी आहे अर्थ क्रस्ट जे हेठां पथर आहिनि पथरनि जे हेठां इहा तव्हांखे नेचुरल गैस मिलंदी नेचुरल गैस जे हेठां ई तव्हांखे वरी पेट्रोलियम हासिल थिए थो हितां ई असांखे कोल पिणु हासिल थींदो आहे टई शयूं गॾु पैदा थींदियूं आहिनि ॿूटनि जी जेका
कार्बोनाइज़ेशन थींदी आहे उन अमल जे दौरान पेट्रोलियम कोल ऐं गैस पिणु पैदा थींदा आहिनि. Therefore, it is found with their deposits as shown in figure. नेचुरल गैस जीअं त कोल ऐं पेट्रोलियम सां गॾु ई पैदा थींदी आहे, तंहिंजे करे इहा इन्हनि ई ज़ख़ीरनि में मौजूदु हूंदी आहे जीअं तस्वीर में ॾेखारियो वियो आहे. Natural gas is used as fuel in homes as well as in industries. कुदरती गैस सनअतुनि ऐं घरनि में ॿारण तौर ते इस्तेमालु थिए थी. It is used as fuel in automobiles as compressed natural gas CNG. गाॾियुनि में CNG तौर ते पिणु इहा ई गैस इस्तेमालु थिए थी. CNG जेका अॼुकल्ह आम थी चुकी आहे. Natural gas is also used to make carbon black and fertilizer. असांजे जेका कुदरती गैस आहे उन मां कार्बन ब्लैक ऐं भाण पिणु तयारु कयो वञे थो. नेचुरल गैस खां पोइ ते ॿियो जेको नामियाती मुरकबनि जो ज़रियो आहे उहे आहिनि ॿूटा, प्लांट्स. Living plants synthesize macromolecules, for example carbohydrates, proteins, oils and vitamins. ज़िंदा जेके ॿूटा आहिनि उहे वॾा हिकिड़ा मालिक्यूल तयारु कनि था. जेकी असांजा नामियाती मुरकब आहिनि उन्हनि में कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, ऑयल्स ऐं विटामिन्स अची वञनि था. इहे असांजा लिविंग प्लांट्स आहिनि. उन्हनि में कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, विटामिन्स ऐं ऑयल्स आहिनि. मिसाल जे तौर ते कार्बोहाइड्रेट्स असांखे मिलंदा आहिनि कणक मां, जवनि मां, पोटेटोज़ मां, ऐं प्रोटीन्स असांखे हासिलु थींदा आहिनि दालुनि मां, विटामिन्स हासिलु थियनि था फ्रूटनि वग़ैरह मां, ऐं तेल जेके आहिनि सूरजमुखी जो तेल आहे, ज़ैतून जो तेल आहे, ऐं सोयाबीन ऑयल आहे, सनफ्लावर ऑयल आहे, उन्हनि मां असांखे ऑयल हासिलु थियनि था. इहे पिणु असांजा नामियाती मुरकबनि जा ज़रिया आहिनि. The basic unit of all types of carbohydrates is glucose. Carbohydrates सभिनी जो जेको बेसिक यूनिट आहे उहो आहे ग्लूकोस, which is synthesized by plants through photosynthesis. ऐं तव्हांखे इहो 6th क्लास जी साइंस खां ख़बर आहे त ग्लूकोज़ सभिनी ॿूटनि जे अंदरि रोशनाई तरकीब वारे अमल जे दौरान तयारु थींदो आहे. ग्लूकोज़ then further polymerizes to form sucrose, starch and cellulose. ऐं पोइ इहो ग्लूकोज़ आहे जेको पोलीमराइज़ थींदो आहे, यानी ॿियनि अहिड़नि यूनिटनि सां गॾिजंदो आहे, मोनोमर्स सां गॾिजी करे, ऐं पोइ उहो सक्रोज बि ठाहींदो आहे, त स्टार्च बि ठाहींदो आहे, ऐं सेल्यूलोज पिणु ठाहींदो आहे. Proteins are found in the pulses and beans. प्रोटीन्स जेके आहिनि उहे दालुनि में ऐं जेकी फरियूं थियनि थियूं उन्हनि में असांखे हासिलु थिए थी. Proteins are prepared by the fixation of nitrogen by bacteria found on the roots of plants. प्रोटीन्स तॾहिं तयारु थींदा आहिनि जॾहिं ॿूटनि जी पाड़ुनि में हिकिड़ा बैक्टीरिया हूंदा आहिनि जिन खे चइबो आहे नाइट्रोजन फिक्सेशन बैक्टीरिया. उहे बैक्टीरिया छा कंदा आहिनि, हवा में मौजूदु नाइट्रोजन खे ज़मीन जे अंदरि उहे फिक्स कंदा आहिनि, ऐं पोइ इन नाइट्रोजन जे सबब सां ई ॿूटा प्रोटीन्स तयारु करे वठंदा आहिनि. Oils are found in the seeds of plants such as sunflower, rapeseed, palm, coconut and groundnut. तेल जेके तयारु थियनि था सूरजमुखी में तयारु थिए थो, या पाम ऑयल आहे, या तव्हां वटि जीअं खोपरे जो तेल थींदो आहे, इहे सभई तेल ॿूटनि में इन्हनि नाइट्रोजन फिक्सेशन बैक्टीरिया जे सबब सां ई तयारु थी सघंदा आहिनि. विटामिन्स आर फाउंड इन एप्पल एंड सिट्रस फ्रूट्स. विटामिन्स जेके आहिनि उहे ख़ासि तौर ते असांखे फ्रूट्स में हासिलु थींदियूं आहिनि. खटनि फ्रूटनि में विटामिन सी तमामु जाम मिलंदी आहे. बिसाइड्स these major food items, इन्हनि खाधे जे वॾनि जुज़नि सां गॾोगॾु plants also give us gums, rubber, medicines, etc. ॿूटनि मथां असांखे रबड़ या दवाऊं वग़ैरह पिणु हासिलु थियनि थियूं. सिंथेसिस इन लेबोरेटरी. लेबोरेटरीअ जे अंदरि नामियाती मुरकबनि जी तयारी. ऑर्गेनिक कंपाउंड्स जिन जे लाइ इहो ख़्यालु आम हुयो त उहे सिर्फ़ु जानदार शयुनि मथां ई हासिलु थींदा आहिनि, 18वीं सदीअ खां बाद पोइ इहो दौरु आयो जो लेबोरेटरियुनि जे अंदरि हथरादू तौर ते नामियाती मुरकब तयारु थियण लॻा. Just about 200 years ago, it was considered that organic compounds could be synthesized only by plants and animals because they possess vital force which is very essential for synthesis of organic compounds. ॿ सदियूं अॻु इहो ख़्यालु आम हो त नामियाती मुरकब सिर्फ़ु जानदारनि ॿूटनि ऐं जानवरनि जे जिस्मनि अंदरि ई तयारु थी सघनि था, छो त इन्हनि मंझि हिकिड़े क़िस्म जी वाइटल फोर्स या करिश्माती ताक़त हूंदी आहे, ऐं इहा करिश्माती ताक़त नामियाती मुरकबनि जे लाइ ॾाढी ज़रूरी हुई. पर 1828 में छा थियो,
FM वोलर नाले साइंसदान लेबोरेटरी जे अंदर हिकिड़ो नामियाती मुरक्किब यूरिया तैयार करे वरितो। इन सां शुरूआत थी वई त लेबोरेटरी जे अंदर नामियाती मुरक्किब धड़ाधड़ तैयार थियण लॻा। Until now, more than 10 million organic compounds have been prepared in the laboratories. हींअर ताईं जेकॾहिं ॾिसिजे त अॼु ॾींहं ताईं तक़रीबन 10 मिलियन नामियाती मुरक्किब हथरादू मसनूई तौर ते लेबोरेटरियुनि में तैयार थी चुका आहिनि। जीअं असां पंहिंजनि अॻियनि वीडियो लेक्चर्स में ॻाल्हि कई हुईसीं त कार्बन जा मुरक्किब ॿियनि 117 अंसरनि जे मुरक्किबनि खां तमामु घणा आहिनि। They range from simple to complex compounds. ये जेके ऑर्गेनिक कंपाउंड सिंथेटिकली तैयार कया विया आहिनि उन्हनि में सादा बि आहिनि त पेचीदा मुरक्किब पिणु शामिल आहिनि। दे आर प्रेज़ेंट इन ड्रग्स एंड मेडिसिन्स, उहे दवाउनि मंझि ऐं असांजी ड्रग्स मंझि मौजूदु आहिनि। फ्लेवर्स एंड फ्रेग्रेंसेस, उहे असांजी जेकी ख़ुशबू इस्तेमालु थिए थी पई, फ्लेवर्स इस्तेमालु थियनि था, उन्हनि में नामियाती मुरक्किब इस्तेमालु थियनि था। प्लास्टिक में मौजूदु आहिनि, पेंट्स में मौजूदु आहिनि, सिंथेटिक फाइबर्स एंड रबर्स में मौजूदु आहिनि। कॉस्मेटिक्स जे अंदरि ऑर्गेनिक कंपाउंड सिंथेटिकली जेके तैयार थियनि था पिया उहे इस्तेमालु थियनि था। एंड टॉयलेटरीज़ एंड डिटर्जेंट्स, इंसेक्टिसाइड्स एंड पेस्टिसाइड्स एक्सेट्रा एक्सेट्रा, जीत मार दवाऊं, गाह मार दवाऊं या डिटर्जेंट्स वग़ैरह पिणु उन्हनि हथरादू नामियाती मुरक्किबनि मंझां तैयार थियण लॻा आहिनि। असांजो जेको वीडियो लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।